खे मां पाणे सिधो कंदुसि। जे ॾोही निकितो न त फ़ैसिलो वठबुस। ठीक आ साईं, चवण खां त रही नथो सघां। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। चवण हल रा पेर हल। हाज़िर साईं, वञा वञा। हक 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 गाजन पीर खंडो खीर। मदद कर पीर हक लबू फकीर। हक हक गाजन पीर जी गाजन पीर। हक हक अला तो गलाय फकीर गलाय। हक हक गाजन फकीर हक मौज घट कर। इन मासूम छोकरी के छो वरतो थी? ॿुधाओ काथा जो फकीर आ? मां ॾेढो आहियां। हिन मुंहिंजा रस्ता रोकिया आहिनि। मां कारे जबल जो आहियां। गाजन पीर छॾ हिनजी पचल। न हरगिज़ न। हिन मुंहिंजा रस्ता बंदि कया आहिनि। जी फकीर वॾा। यो डंडो खणी दे। यो कोटो जिन्ना यो कुटके का सवा न छॾींदुसि। जी साईं हे वठो ॾंडो। ॿुधाए छॾीस तो जान या न? न त निन्य करे छॾींदो मां। मञम वञा थो, पर हिकु दफ़ो ॿीहर ईंदुमि। जेसीं ताईं मुंहिंजूं वाहूं न खुलंदियूं वरी ईंदुमि। ॿुधाए करे ईंदे? साल खां पोइ। न हफ़्ते खां पोइ अच त सिधो कयां। हफ़्ते में छो, भले साल खां पोइ ई अचे। मुंहिंजी बचड़ी साथ खणे। बसि हफ़्ते हफ़्ते में ईंदो त कुटको ॾिसी जान छॾे ईंदुसि। ॿुधाए वरी करे ईंदे? 12 महीने। ठीकु आहे जंहिंमें तूं राज़ी। हाणे प्यालो पी ऐं वाइदो कर। हक 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 गाजन मीर हक। मदद कर पीर हक लबू फकीर। ओ हाजरा काॾे मरी वई? हाजरा कमरे में भी कोने। ये वही काॾे? हाजरा छाते पिराई? बाबा हाजरा कोने घर में। छा? हाँ बाबा हाजरा घर में कोने। पो वई हूंदी कंहिं सहेलीअ जे घर। सहेली जी घर कोन वई आ, पक सां मेहर जे घर वई हूंदी। मेहार जे घर छो ईंदी? इहो त तूं पाण खां ई पुछी सघेसि न त छो वई हूंदी। तो रोकियो हुयसि छा? न पोइ जे वई आ त रोकेसि, अॻिते न वेंदी। हुनखे ख़बर न आहे त असांजो तकरार थो हले। पोइ बि मेहर जे घर वई हूंदी। मां ॻोठांसि थो, जेकॾहिं मेहार जे घर मां निकितई त बाबा या मुई पई हूंदी। मां ॿुधाए थो छॾियां। दिलदार दिलदार अकुल खां कम वटि ॿाहिरि न थी सफ़ा होश खां निकिरी वियो आहीं। हाजरा बाबा रो न, मूंखे कमज़ोर न कर बाबा। ॾिस न पहाड़ जे किरियो त वरी सौ न थींदो। मां कीअं झुकां? अदा हथ थी ॿधाए। बाबे वारा तेज़ थी विया आहिनि, उहे घटि नथा थियनि त तूं ई घटि थी अदा।
ता खानदान तबाह थी विया त छा कमायो से न थींदा खानदान तबाह। तू भरोसो रख मूं ते। अॻिपो तू हिन ई घर में ईंदी असांजी लॼ आई तूं। अदा न्याणी जे मुक़दर में छा लिखियल आहे इहो त रब ई ॼाणे। मूंखे जे लोड़ आहे त इहा खानदान न टुटनि बस। मां इन लाइ रेडी आई आहियां, उम्मीद खणी आई आहियां। हे ॾिसंदा मां पहिरें थी पवां। इहो छा थी करी बाबा? ईअं जबल जी पीड़ न उखेड़ बाबा। मां तुंहिंजी ॻाल्हि बि त दर्द बि सम्झां थो। घोड़े के न बराबर पाण में सोटेड़ो आयो। जेकॾहिं तूं बाबे चाॾो झुकी बि न त बि तोखे दुनिया ने कमज़ोर सम्झंदी ऐं न ई बुज़दिल। तू हाजरा धीअ बिल्कुल सही आई। लूए मां मोला बख्श ऐं दिलदार निकता आहिनि। न चईस मां। जेकॾहिं हाजरा सही आहे त छो थी चईस? हाजरा बाबा ईअं सम्झ त जबल तो यारो झुकी वियो। हाणे त राज़ी न बाबा? बाबा घोड़ा आउख घर शाबाश घर। मेहरबानी अदा। मुझी इज्जत मिट्टी में मिलाइण थी चाही? बिना इजाजत जे मेहार जे घर आया। अज बच्ची त छोरी नहीं जाइए। हां अज बच्ची त नहीं जाइए।